सिंधी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं दरादा शरीफ का। रानीपुर बरसां दरादा शरीफ सिंध के सूफ़ी बुजुर्ग हफ्त ज़बान शायर हज़रत सच्चल सरमस्त जे उर्स मुबारक जी तैयारियुनि ऐं इंतज़ामनि जे हवाले सां दरगाह हज़रत सच्चल सरमस्त रहमतुल्लाह जे उर्स मुबारक जे सिलसिले में सरमस्त समा हाल में मीटिंग थी गुज़री, जंहिंमें डायरेक्टर गेम्स गंबड़ डॉक्टर रहीम बख्श भट्टी, डीसी खारपुर सैफुल्लाह अबड़ो, ख्वाजा नज़र लको फारूकी, एक्सियन बिल्डिंग रियाज हुसैन सहतो, डीएसपी हेडक्वार्टर महदी रजा आराइन, एडीसी 2 इकबाल जंडरान, एडीसी 1 जमीर हुसैन जागीरानी, डीआईपी गुलाम अब्बास मल्लाह, कुर्बान अली मंगी, मेजर रेंजर्स मोहम्मद हबीब, डीएसपी गंबड़ सैयद हुबदार शाह, वाबडा एसडीओ गुलाम यासीन, नजर मोहम्मद गाहो, एसी किंगरी मुख्तियार कार सोबोदेरो, डीएचओ रहमतुल्लाह सोलगी मुख्तियार कार गंबड़ सलालदीन घुमरो, रानीपुर एसएचओ अमीर अली चांग ऐं शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि पारां हज़रत सच्चल सरमस्त जे 201 उर्स मुबारक जे तैयारियुनि ऐं इंतज़ामनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई ऐं अहम फ़ैसिला कया विया। मुख़्तलिफ़ लाॻापनि जे अमलदारनि पारां रहियल कम जल्द मुकमल कराइण जी ख़ातिरी कराई वई। रमज़ान शरीफ जो पहिरियों रोज़ो 3 तारीख़ चौथो महीनो 2022 ते आहे। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेको रमज़ान जे महीने जी ख़बर सभिनी खां पहिरीं माण्हुनि ताईं पहुचाईंदो उन ते जहन्नम जी बाहि हराम आहे।